अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त मुनाफ़िक़ ऐं कठपुतली वज़ीर आज़म घर भेड़ो कंदासीं। कूड़े ऐं मुनाफ़िक़ वज़ीर आज़म जे हूंदे करप्शन जो ख़ात्मो नथो अची सघे। गिलगित में ख़िताब कंदे बिलावल चयो त इमरान ख़ान पहिरियां चवंदो हुयो त करप्शन जो ख़ात्मो आणींदुसि, हाणे चवे थो त मूं वटि जादूअ जो बटण न आहे जो दॿाइण सां करप्शन ख़तमु थी वञे। 15 नवंबर ताईं गिलगित में आहियां, पंहिंजो वॾो वज़ीर चूंडण बैदि रवानो थींदुसि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ चयो आहे त IG सिंध जे मामले ते 10 ॾींहं अंदरि इंक्वायरी रिपोर्ट ॾियण वारो वाइदो पूरो न कयो वियो। कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी वफ़ाक़ ऐं सिंध सरकार विच में तकरार जो नतीजो आहे। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त सनाउल्लाह ज़हरी 2.5 सालनि खां पार्टीअ खां परे आहे, तंहिं करे खेसि कोयटा वारे जलसे में दावत ॾियण खां मुआज़रत कई। अब्दुल कादिर बलोच सनाउल्लाह ज़हरीअ खे दावत न ॾियण ते चयो त हाणे पार्टीअ सां हलणु मुश्किल आहे। एहतिसाब अदालत कराची ॾाढो पेश थियण बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद ख़ाक़ान चयो त ख़बर पवणु घुरिजे त IG खे कंहिं अॻुवा कयो। सिंध सरकार कारूंजर जबल खे लीज़ ते ॾियण वारियुनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराचीअ में NIC वीडीअ ते नेब छापे जी मज़म्मत कंदे चयो आहे त नए पाकिस्तान में सियासतदाननि ते कार्रवाईअ खां पोइ इस्पतालुनि ते छापा हया पिया वञनि। IG सिंध वारे मामले ते पुलिस ऑफिसरनि आर्मी चीफ जे ख़ातिरीअ ते मोकल ते वञण वारो फ़ैसिलो वापसि वरितो। उन हवाले सां कुझु ॾींहंनि में शयूं साम्हूं अची वेंदियूं। कराचीअ में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त वज़ारती कमेटी बि IG मामले जी जांच करे रही आहे। मुनासिब सम्झो त मंज़र ते आंदो वञे। लाहौर जी एहतिसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ समेत सभिनी जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ 11 नवंबर जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे शाहिदनि जी बयाननि जूं कापियूं फ़राहम कयूं वयूं। अदालत शहबाज़ शरीफ़ जी घरवारी नुसरत शहबाज़ जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जे अदालती अहाते में शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ सां मुलाक़ात। गिलगित बल्तिस्तान जी चूंड ऐं अदालत में हलंदड़ केसिस ऐं सियासी सूरत हाल ते अदालत में ॿिन्ही अॻुवाणनि सां मुलाक़ात बैदि मरियम नवाज़ चयो त नंढी सोच रखंदड़ माण्हू शरीफ़ ख़ानदान में इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। शीन नून ऐं मीम लीग जूं ॻाल्हियूं करण वारनि खे अॼु जवाबु मिली वियो। 2021 आम चूंडुनि जो साल आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान ॿुधाए त शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे बख़्तरबंद गाॾीअ में आणण सां खंडु ऐं अटो सस्तो थियो। इमरान ख़ान बख़्तरबंद गाॾी ॾिसी छॾे ऐं तस्वीर बि घुराए रखे। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं वोट चोर बख़्तरबंद गाॾियुनि में ईंदा। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जे ज़ेर सदारत ज़िले अंदरि कोरोना जे रोकथाम ऐं एहतियाती तदाबीरुनि ते अमल दरामद करण लाइ हिकु इजलास थी गुज़रियो, जंहिंमें चयो वियो त कोरोना वायरस जी नई लहर खे मुंहुं ॾियण लाइ इक़्तिदाम खयां वञनि ऐं कंहिं बि क़िस्म जी का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। डिस्ट्रिक्ट नौशहर फेरोज़ पुलिस विरासती पुलिस कार्रवाई करे फुरलुट जे इरादे सां बीठल 2 जवाबदारनि अरशद अहमद ऐं जमील नाइशक जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं 2 लठियूं हथ करे गिरफ़्तार करे वरितो। दरिया खान मरी पुलिस जवाबदार नज़ीर खोसो जेको कंहिं केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त फरीदेरो पुलिस जवाबदार मोहम्मद हसन मशहूरीअ खे बदनाम दाड़ेल खे पनाह ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।